सनको शहजादन थियो सुठो मुहर्रम मां सनको शहजादन थियो हाणे हिकु अल्लाह पाण वणंदियो जो करे मुहर्रम मोटी आया ताने इमाम मुहर्रम मोटी आया ताने इमाम मदीने जा जाम मुखे मौला मेड़ी है सुभान मुहर्रम ॾिठो मुहर्रम मां सनको शहजादन थियो मके मदीने माड़वे रुनो मथे राह ते वाहिद खे वाह जो हुकुम हेड़ा थो करे दोस्त कुहाए दादला तो मुहिब माराए दोस्त कुहाए यानी हुकुम केड़ा तो करे दोस्त कुहाए दादला तो मुहिब माराए खासन खलीलन खे सख्तियो सहाय अल्लाह समद बेनियाज सा करे जा चाहे इने मंझ आहे का उन्ही गाल इसरार जी वाह वाह मीर मदीने निकरी रड़िया मथे रंध घोड़ा तिल घोटन जा पुरिया मथे पंध जित थे रहा रातड़ियों से थिया सुहारा हंद खुला करंगा कंद झुरन झुंझारन सुभान वीर मदीने निकरी तेरा दिनाऊं काठी पानी गाहले माणो मुकाऊं चढ़ंदे चयाऊं त थींदा वेड़ वड़ा कर बेशक सुभान जेड़ो ला यजीद अली जे औलाद से जेड़ो ला यजीद अली जे औलाद त सा न पसंदे ईद या हुंदी मीर हुसैन से अल्लाह जिनी जेड़ो अज अली जे औलाद से जिनी जेड़ो अज अली जे औलाद से परे तनखा भज के जमाती यजीद जा जिनी जेड़ो काल अली जे औलाद से जिनी जेड़ो काल अली जे औलाद से बुरा तन जा हाल वो जमाती यजीद जा अल्लाह वाज़ सामने किराम जी हवा जो शाह साहब जे इन कलाम में जो समझी गया हुंदा त ही मजलिस के अंदर ही बाबरकत महीनो मुहर्रम शरीफ जो है बरसात सबूरी अची हुई शाह साहब फरमाए हुक्म थियो बादल खे त सारग साठ कीजन विजू बसन आयो टाटा मीह तुमन जिन महांगी लाथे मेड़ी उठा हथ हणन जे मुझ पंजराए था हाथ हरन उकारेरा दे हमेशा मुसी सब मरन वरी वडे वस जो कयो गालियो गवारन मैं हूं थदा थोक चरण साए मैं परायो मैं थदा थोक चरण इबादत मुखे विसरी वे माफ कजा रोटी मंडरन जे वरी कई वार विजू वसन आयो 14 से 14 के चमकन चीन ते के लहन समर कंदन सार के रमी वियो रूमडा के काबुल के कंघार के दहली के दखन के घुड़न मथे गिरनार किनी अची उमर कोट ता वसाया वलहार किनी जुबी जैसलमेर ते रना बीकानेर बकार किनी भुज बिजायो के घट मथे धार साईं सदाई करे मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार सुभान अल्लाह यो बरसात अची हुई गालिबन यो प्रोग्राम जो अल्लाह अॻिते हले पियो इंशाअल्लाह अल अज़ीज़ दुरूद शरीफ आवाज़ बुलंद दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना शफीअना की बोले बाठा बोले ठंडा की बोले भले उठाओ बाठा बोले बरसात दुरूशी वही दुरूशी अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना शफीअना नबीना मौलाना मुहम्मद व बारिक वसल्लम अलैहि या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैहि या हबीबल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहु इन दफे भारी असा मथे राज़ी थियो है असा जा अमल त राज़ी जड़ा कोने असा वक्त असा जे पले में का भी शय कोने पर रब तबारक व तआला जल्ल शानहु जी रहमत है करे राज़ी थे करे गुनहगार जा बेड़ा पार करे छे जी मर्जी है वो राज़ी थे तो जी रहमत के का पल्ला ना है मु असा बुधो वडे नखा रब जड़े राज़ी थे जब जड़े रब राज़ी थे जड़े मेहमान मोकले जड़े राज़ी थे तड़े मेहमान मोकले ए उन खा वधिक राज़ी थे त घरे 25 जन्म वठी बेशक ए उन खा वधिक राज़ी थे त बरसात वसे बेशक बरसात वसे सो रब तबारक व तआला जल्ल शान जड़े राज़ी थियो है तड़े बरसात वसे थी रात से प्रोग्राम लील सर कराई अपे जे पार में उते आऊं बैठो शुरू थो से बरसात अची गई बेशक वो प्रोग्राम को ते मुलतवी कियो आवाज दुरूशी पढ़ो वाला अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना शफीअना नबीना हबीबना मौलाना मुहम्मदिन व बारिक वसल्लम सल्लल्लाहु व सलाम अलैहि या सय्यदी या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हबीबल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम भलारो ई मुहर्रम शरीफ जो महीनो है ए
असांजो जेको महीनो ख़त्म थियो ज़ुल्हज शरीफ़ जो महीनो, हज वारो महीनो, ही मुहर्रम शरीफ़ जो पहिरियों महीनो आहे। इन करे हिन मुहर्रम शरीफ़ जे महीने अंदरि कंहिं बि कलमे खो खे जेकॾहिं ॻाल्हाइण जो मौक़ो ॾींदा त उनखे अहले बैत जी शान खां सवाइ ॿियो की सुझंदो ई कोन। छो जे बि कलमो पढ़ियो आहे ऐं हक़ीक़त में सही नमूने सां कलमो पढ़ियो आहे, उहो अहले बैत जे घर जो गदा आहे। जॾहिं बि गदा ऐं ग़ुलाम खे मौक़ो मिले त पंहिंजे आका जी ॻाल्हि कंदो, पंहिंजे सरदारनि जी ॻाल्हि कंदो, पंहिंजे महबूबनि जी ॻाल्हि कंदो, पंहिंजे जेको सो सलफ़ जी ॻाल्हि कंदो, पंहिंजनि जिन जे हथां नेमतूं नसीब थियूं आहिनि उन मुनइमीन किरामनि जी ॻाल्हि कंदो। त असीं सभु अहले बैत जे टुकड़नि मथे पलण वारा आहियूं। उहो हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जंहिं पंहिंजो खून, पंहिंजे जिगर जो खून, पंहिंजे बचनि जो खून ऐं पंहिंजे अहलो अयाल ऐं ख़ादिमनि जो खून वहाए इस्लाम जे बाग खे आबियार कयो, उनखे यादि न करे त ॿियो कंहिंखे यादि कयो। जंहिंसां मुहबत जो मुतालिबो हज़रत इमाम हसनैन करीमैन अलैहिस्सलाम ऐं हज़रत बिन्ते रसूल फातिमत ज़हरा रज़ी अल्लाह तआला अन्हा ऐं हज़रत अली करमल्लाहु वजहुल करीमी पंज तन पाक आहिनि। ये पंज तन पाक अहले बैत अतहार आहिनि। अल्लाह जे कलाम पाक इन्ही जी मुहबत जो मुतालिबो कयो आहे। अल्लाह तबारक व तआला जल्ल शानो जे कलाम पाक क़ुरान शरीफ़ जी मूं आयल ज़रूरी पढ़ी ऐं मौल साहब ग़ालिबन इन ई मौज़ू मथे ॻाल्हाए पे। मूंखे अञा अॻिते वधी इन मथे वज़ाहत करणी आहे, पर बरसाति शायदि असांजो जेको आहे सो इहो वज़ाहत पूरी न करणु ॾे मूंखे। इन करे आउं नसाया पियो जे भई शुरू कई त पोइ ख़तमु करणी पवंदी। तो क़ुरान शरीफ़ असांखे अहले बैत जी मुहबत जो मुतालिबो करायो पंहिंजे महबूब खां। रब तबारक व तआला जल्ल शानो खां, रब तबारक व तआला जल्ल शानो पंहिंजे महबूब खां मुतालिबो करायो ऐं अल्लाह पंहिंजे हबीब खे फरमायो, कुल ऐं महबूब तूं फरमाए। इन खां अॻु में हज़रत नूह अलैहिस्सलाम, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ॿिया जेके अल्लाह जा नबी गुज़रिया उन्ही पंहिंजी शरीयत जी तबलीग कई ऐं इंसाननि खे सिधी राह ॾसी, इंसाननि खे उन वक़्त जी जेको आहे सो जेको बि तबलीग जा तक़ाज़ा हुआ उहे टोटल पूरा कया। उन्ही खे इहो हुकुम कोन ॾिनो आहे पंहिंजे अहल सां मुहबत करणु इन खां घुरो न, सिर्फ़ु अल्लाह जे महबूब खे इहो हुकुम थियो त आए मुंहिंजा महबूब तूं पंहिंजी उम्मत खां जेको तो तबलीग कई आहे उन खे सभु कुझु ॾिनो आहे। मूं जेके अता कयो आहे पंहिंजे बंदनि खे उहो तुंहिंजे सदके अता कयो आहे। तुंहिंजे सदके जॾहिं अता कयो आहे त पोइ तूं जेको आहे सो कुझु इन खां घुर ऐं ॿी का शइ न आहे घुरणी। घुरणो छा आहे? मुझे अहले बैत से मोहब्बत। अल्लाह के कलाम फरमाए कुल ऐ महबूब तू फरमाए ला असलुकुम अलैहि अजरा, आऊं कुछ भी नथो घुरां मां। न नमाज के बदले में कुछ घुरा थो, न ज़कात के बदले में कुछ घुरा थो, न हज के बदले में कुछ घुरा थो, न हज के अरकान के बदले में कुछ घुरा थो, न आवाजी जिंदगी जो अता थी मुझे सदके में उन जे बदले में कुछ घुरा थो, न दुनियावी नेमतन के बदले में कुछ घुरा थो, न तमाम दीनी नेमतन के बदले में कुछ घुरा थो, न कुरान शरीफ जो मुआवज़ो घुरा थो। जेकॾहिं घुरा थो त हिकिड़ी शइ घुरा थो, इन सारे जो पैसो नेमतुनि जे बदले में हिकिड़ी शइ घुरा थो। कहिड़ी घुरा थो? मुहब्बत फिल क़ुर्बा। मुंहिंजा क़रीबी जेके रिश्तेदार आहिनि, मुंहिंजो अहले बैत उन सां मुहब्बत करियो अथव। ये कुरान शरीफ चए थो, मौलवी नथो चए, कुर्सी ते वेही ख़तीब नथो चए। केरु चवे थो? अल्लाह जो कलाम फरमाए थो, अल्लाह जे रसूल जी आल से मुहब्बत करियो, अल्लाह जे महबूब जे रिश्तेदारनि से मुहब्बत करियो। जेकॾहिं इन हिकिड़ी आयत खे यज़ीदी पढ़ी ऐं सम्झनि हा त करबला जो मोड़को न थिए, त करबला में जेको वाक़ियो पेश आयो उम्मत खे इहो न थिए ऐं उम्मत क़यामत तक जे लाइ ॻोढ़ा न ॻाड़े हा जेकॾहिं यज़ीद ऐं यज़ीदी सम्झी वञनि इन आयत करीमा खे। यज़ीद ऐं यज़ीदी इन आयत करीमा जे मफ़हूम खे सम्झी वञनि हा त करबला जो मामलो थिए ई कोन। शाह हस्त हुसैन, बादशाह हस्त हुसैन, दीन नस्त हुसैन, दी पनाह हस्त हुसैन, सरदाद न दाद दस्त दर दस्ते यजीद, सरदाद न दाद दस्त दर दस्ते यजीद, हक्का के बिना ला इलाहा इल्लल्लाह हस्त हुसैन। हाणे कुरान शरीफ असांखे ऐं अल्लाह जे रसूल जो खोड़ सारियूं हदीसूं आहिनि
जंहिंमें त अल्लाह तबारक व ताला जल्ल शानो जे महबूब खुलो पंहिंजी उम्मत खे चयो आहे तव्हां मुंहिंजे अहले बैत से मोहब्बत करियो ऐं अल्लाह जे हबीब चयो आहे मुंहिंजा रब ऐं मुंहिंजे इन बचन यानी इमाम हसन ऐं करीम आहिनि हज़रत इमाम हसन ऐं हज़रत इमाम हुसैन इन ॿिन्ही सां मोहब्बत करियां थो खोड़ सारियूं हदीसूं आहिनि ऐं इन ॿिन्ही सां मोहब्बत करियां थो ऐं मुंहिंजा रब तूं उन सां मोहब्बत कर मुंहिंजे बचन सां ऐं मुंहिंजा रब तूं उन तुंहिंजे बंदे सां मोहब्बत कर जेको मुंहिंजे बचन सां मोहब्बत करे ये रब के अल्लाह जो रसूल फरमाए अर्ज करे तो ऐ मुंहिंजा रब तू उन तुंहिंजे बंदे सां मोहब्बत कर जेको मुंहिंजे बचन सां मोहब्बत करे जेको इन सां ऐं मुंहिंजा ही दुनिया जा फुल आहिनि पाण हज़रत इमाम हसन खे सूंघींदा हुआ हज़रत इमाम हुसैन खे सूंघींदा हुआ सूंघी फरमाईंदा ही मुंहिंजी जन्नत जी ख़ुशबू आहे ही दुनिया जा फुल आहिनि मुंहिंजा ही मुझे जिगर जो टुकड़ो है मुझे जिगर के टुकड़े हज़रत बीबी फातिमा जा बच्चा है ही मुंहिंजा बच्चा है पंहिंजा पाण पुट करार ॾिनो हज़रत इमाम हसन ऐं हुसैन ॿिन्ही खे पंहिंजा पुट फरमायो ई सॼो ऐं पोइ बेशुमार उहे हदीसूं जंहिंजे अंदरि अहले बैत जा फज़ाइल ऐं अहले बैत जो शान बयान थियो उहो असांखे इहो तरग़ीब ॾियारे थो हिन उम्मत खे इहो तरग़ीब ॾियारे थो तव्हां अहले बैत से मोहब्बत करियो सुभान अल्लाह अल्लाह अहले बैत के अहले बैत से मोहब्बत करो उनजो कारण कहिड़ो आहे मोहब्बत जी छो तरक़ीब मुंहिंजी ॻाल्हि में सम्झो था न सभु क़ुरान शरीफ़ हदीसूं जेकॾहिं सफ़ा सादी ज़बान में अर्ज़ कयां सफ़ा सादी में तो क़ुरान शरीफ़ जो मुतालबो इहो हदीसनि जो इहो अवां से मुतालबो क़ुरान शरीफ़ ऐं माग करे थो ऐं हदीस बि ईअं कहे थी कि अल्लाह रे नबी जी औलाद से मोहब्बत करो कारण की अल्लाह ने नबी आल नाबा जी मोहब्बत असांजी मोहब्बत की जरूरत कहिड़ी है ए नुक़्तो मेरा समझाइणो अगर समझण की कोशिश करो तो अल्लाह के रसूल जो जेको औल है हुजूर नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो औलाद है उनसे असीं मोहब्बत करियूं वो कहिड़ो कारण रब तबारक व तआला जल्ल शानहू पंहिंजे हबीब खे ईअं छो चयो त या रसूल ऐं मुंहिंजा महबूब तूं पंहिंजी उम्मत खे चओ त मोहब्बत कर तुंहिंजी आल से कारण कहिड़ो सोचण जी ॻाल्हि कारण कहिड़ो छो मोहब्बत करियूं उनजो कारण कहिड़ो हो ऐं अल्लाह जे महबूब नबी आख़िर ज़मान सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जॾहिं आख़िरी हज खे पढ़ियो हजतुल विदा मोकिलाइण वारो हज पढ़ी पाण रवाना थिया विच में ईंदे उते हज जे ख़ुतबे जे अंदरि पाण बैतुल्लाह शरीफ़ में जेको अरफात में ख़ुतबो ॾिनो उते ऐं पोइ विचा चिन चिन मक़ामनि मथे ख़ुतबो ॾिनो पाण पंहिंजी असवा जेको वादी उठ हुई मथे चढ़ी ख़ुतबो ॾिनो साहबा इकराम जो जम में गफ़ीर होकर उनमें जो ग़ुदैर ख़ुम जो ख़ुतबो मशहूर है ऐं ॿिया बि ख़ुतबा जो कसो जोफ़ा जे मक़ाम जे क़रीब ग़ुदैर ख़ुम जो मक़ाम है हीअं जोफ़ा मशहूर है उनखां 9 किलोमीटर दूर है उते हिकिड़ो तालाब ऐं हिकिड़ो वण उन हेठां पाण उते वेही उते ख़ुतबो ॾिनो उहो ख़ुतबा मशहूर उलमा इकराम सभु ॼाणनि था पाण हिकिड़ो बि मुतालबो कयो काफ़ी ॻाल्हि खे उन में जेको हिकिड़ी ॻाल्हि बि बार बार पे दोहरायो हर ख़ुतबे में इन पंहिंजी लास्ट जेको वसियत पंहिंजी उम्मत खे कयूं पिए उन में ईअं फरमायो अला तारिकुन फ़ीकुम सक़लैन बेशक अव्हां मंझि ॿ भारी चीज़ूं छॾे वञा पियो अव्हां वटि ॿ भारी चीज़ूं छॾे वञा थो ॿ भारी चीज़ूं अव्हां वटि ॿ भारी चीज़ूं छॾे वञा थो हिकिड़ो मुंहिंजो हिकिड़ो जेको अल्लाह जो किताब अहिड़ियूं ॿ भारी चीज़ूं हिकिड़ो अल्लाह जो किताब ऐं ॿियो मुंहिंजो अहले बैत मुंहिंजो अहले बैत ऐं पाण फरमायो मुंहिंजे अहले बैत क़ुरान शरीफ़ जे लाइ फरमायो जेको हदीस तिरमिज़ी शरीफ़ जे अंदरि है उन जे अंदरि इहे लफ़्ज़ आहिनि क़ुरान शरीफ़ लाइ फरमायो त ही क़ुरान शरीफ़ जेको आसमान खां लटकंदड़ हिकिड़ी रस्सी आहे आसमान खां लटकंदड़ अल्लाह जी रस्सी आहे उनखे पकड़े रखो ऐं अलॻि अलॻि अल्फाज़ आहिनि हिकिड़ी हदीस शरीफ़ जे अंदरि फरमायो अहले बैत के बारे में अव्हां खे अल्लाह यादि ॾियारायां थो अव्हां खे अल्लाह यादि ॾियारायां थो अव्हां खे अल्लाह यादि ॾियारायां थो ऐं ॿी हदीस शरीफ़ जे अंदरि जेको मुस्तदरक अला सहीहैन जे अंदरि जेको आहे सो हज़रत इमाम हाकिम निशापुरी रहमतुल्लाह तआला अलैह आंदी है काफ़ी हदीसूं अहले बैत जी शान जे अंदरि आंदियूं उन में उहा हिकिड़ी हदीस जंहिं जा आख़िरी लफ़्ज़ आहिनि त आऊं पंहिंजे अहले बैत
अहले बैत जे बारे में अवांखे चई वञे थो अवां ध्यान रखियो ऐं ॾिसां थो भला छा कंदा हुआ मुंहिंजी नसीहत मथे केतिरो अमल कंदा मुंहिंजी वसियत मथे केतिरो अमल कंदा इन नमूने पाण बेशुमार पंहिंजी जेको सो बयाननि जे अंदरि ख़ुतबनि जे अंदरि अहले बैत जी मोहबत जी तरग़ीब ॾियारियो इन जो कारण कहिड़ो ऐं सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि सम्झाइणु चाहियां थो भला कोई इंसान या सवार जेकॾहिं कश्ती जे अंदरि हुजनि ऐं कश्ती दरिया जे अंदरि हुजे कश्ती दरिया जे अंदरि हुजे पोइ उन कश्ती सां जेकॾहिं सवार मोहबत न रखनि उन कश्तीअ सां दुश्मनी कनि त कश्ती बुॾी वेंदी हा न ॻाल्हायो सम्झो था मुंहिंजी ॻाल्हि त कश्ती बुॾी वेंदी उहा ॿेड़ी बुॾी वेंदी जंहिं कश्तीअ जे अंदरि सवार उन से सवार मैं कश्ती जे अंदरि वेठा आहिनि ऐं उन कश्ती से दुश्मनी कनि उनखे ॿोड़ण जी कोशिशि कनि त कश्ती बुॾी वेंदी ऐं अंदरि वेठल सवारनि खे त कुझु बि कोन थींदो ईअं न ऐं जेका हाणे ॻाल्हि सम्झो था त मूंखे जवाबु ॾींदा बुख लॻी है बरसात तंग करे थी दुरुस्ती पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना शफीअना नबियना हबीबना मौलाना मुहम्मद व सलातो व सलाम अलैका या रसूलुल्लाह सलातो व सलाम अलैका या हबीबल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम सभिनी जी मर्ज़ी आहे उन मथे लाथो इन ॻाल्हि खे पूरी करे पंहिंजी ॻाल्हि खे पूरी करे असांजी जेको मर्ज़ी आहे मूं भापे लाथी बहरहाल कश्ती जे अंदरि सवार जेके आहिनि उहो कश्ती जो भलो चाहींदा या बुरो चाहींदा भलो जेकॾहिं गाॾी में पाण चढ़ा वेठा कश्ती न सम्झो बस में पाण वेठा आहियूं ऐं बस में वेठे वेठे पाण ईअं सोचींदासीं जी बस एक्सीडेंट थी वञे जंहिं बस में वेठा आहियूं हुन में उनजी दुश्मनी कंदासीं कॾहिं बि न कंदासीं उनजा हमेशह ख़ैर खारंदासीं बस ख़ैर ऐं सलामत से रहे हीअ बस चङी भली वञी मंज़िल ते पुॼे हीअ बस सलामती से वञी पुॼे उहो फोन आयो चवंदा दादा दुआ कर असीं बस में वेठा आहियूं अलाह करे ख़ैरियत से पुॼे ऐं अॼुकल्ह सवारी जहाज़ हवाई जहाज़ में को वेठो हुए ऐं उते जेकॾहिं फोन वञे ऐं फोन ते टावर नथो हुए फ्लाइट बूट थिया वञनि था फोन पर जेकॾहिं उते कंहिंसां ॻाल्हि थिए त फौरन हू चवंदो यार दुआ कजाऊं त आसमान ज़मीन जे विच में ख़ैरियत से वञी पुॼा त पोइ पाण मां जे पेट खां निकिरी कब्र जे पेट ॾांहुं हलो पिया सम्झो इहे जे आसमान ज़मीन जे विच आहे आसमान ऐं ज़मीन जे विच आहियूं ऐं हिन समुंड जे अंदरि असांजो सफ़र हले पियो अल्लाह जे महबूब फरमायो मुंहिंजी उम्मत जी इन सफ़र जी कश्ती जी अल्लाह ताला हज़रत नूह खे कश्ती अता फरमाई हुई ये मुंहिंजी उम्मत खे बि कश्ती मिलियल इन ज़माने जी हौलनाकियुनि खां बचण जे लाइ इन दुनिया जी जेको सो मायूं खां बचण जे लाइ जेका कश्ती अता कई आहे उहा कश्ती मुंहिंजो अहले बैत आहे अहले बैती सफ़ीनते नूह मुंहिंजो अहले बैत जेको आहे उहो हज़रत नूह जी कश्ती जी तरह आहे इन करे अल्लाह जो महबूब फरमाए थो ऐं क़ुरान शरीफ़ फरमाए थो त अवां जे कश्तीअ में जो सवार आहियो उन से मोहब्बत करियो क़ुरान शरीफ़ जो मक़सद जेको मोहब्बत जी तरग़ीब ॾियारे पियो उन जो कारण हिकिड़ो ज आहे जे अवां जे कश्ती जे अंदरि वेठा आहियो उन कश्तीअ सां मोहब्बत करियो जेकॾहिं उन कश्ती सां मोहब्बत कंदा त पोइ पार लॻंदा त पोइ पार लॻंदा ऐं जेकॾहिं मोहब्बत न कंदा त थी सघे थो विच में ॿुॾी वञो इन हदीस शरीफ़ जेको आहे त मुंहिंजी दिलि चाहे थी त वधीक वक़्तु न वठंदे अव्हांखे इहा हदीस शरीफ़ जेको आहे सो अव्हांखे उनजी जेको आहे सो लफ़्ज़नि जी समाअत जी शक्ल में अव्हांखे ज़ियारत कराए ॾे कर हदीस शरीफ़ बहितरीन है ऐं अल्लाह के महबूब फरमाए इन्नी तारिकुन मुझे कोई ना तिरमिज़ी शरीफ जी हदीस है ऐं मुस्तदरक लिल हाकिम में 3813 नंबर की हदीस है मनाक़िब अहले बैत में सनद न तो बयान करिया सॼी सनद है और जो हदीस शरीफ ही है जो को मतन शरीफ है इन्नी तारिकुन फीकुम मा इन तमस्सकतुम बिही लम तदिल्लु इस लफ्ज़ सोचण जहिड़ो है अल्लाह के हबीब फरमायो आम अवाम मुझ जेके चीजूं छॾे वञे थो उन्ही खे जेकॾहिं पकड़े रखंदा त पोइ मूं खां पोइ गुमराह कोन थींदा
को मौलवी फरमाइन नमाज पढ़ो गुमराह कोन थींदा, के फरमाइन हज करे जो गुमराह कोन थींदा, के फरमाइन रमज़ान जा रोज़ा रखो गुमराह कोन थींदा। अल्लाह जे रसूल ने पंहिंजे कलाम जे अंदरि इहो फरमायो त रोज़ा रखो गुमराह कोन थींदा, नमाज पढ़ो गुमराह कोन थींदा, ज़कात ॾियो गुमराह कोन थींदा, हज करे जो गुमराह कोन थींदा। न, अल्लाह जे हबीब इहो न फरमायो, हाँ सवाब जे लाइ फरमायो अवां रोज़ा रखो अल्लाह ताला अवां जा गुनाह माफ़ कंदो, अवां नमाज़ूं पढ़ो अवां मथे फर्ज़ आहे, अवां जेको आहे सो ज़कात ॾियो अवां मथे फर्ज़ आहे। इन सां गॾु बि अल्लाह जे हबीब इहा गारंटी कोन ॾिनी त हीअ कमु हाणे करो गुमराह कोन थींदा, गुमराह कोन थींदा। गुमराह कंहिंखे चइजे? जेको सफ़ा रस्तो छॾे वञे, गुमराह जेको वाट तां लही वञे, वाट मथे न हुजे, रस्ते मथे न हुजे, जंहिंजी गाॾी रस्ते मथां लही ओझड़ पई त कहिड़ो हाल थींदो? अलाह पनाह ॾे डूंगराड़नि जो पंधु हुए, डूंगरनि जो उनमें जे कटायूं गोलायूं हुजनि ऐं उते जेकॾहिं गाॾी रस्ते मथां लही वञे त अलाह पनाह ॾे पर खचा उड़ी वञनि हलिया त अल्लाह जे हबीब फरमायो अव्हांखे जेकॾहिं गाॾी रस्ते मथे रखणी आहे त पोइ ॿी चीज़ुनि खे पकड़े रखो। ॿ चीज़ूं हूंदियूं त उनखे ॾाढियूं थामे पकड़े रखो। उहे ॿ चीज़ूं आहिनि कहिड़ियूं? उनखे पकड़े रखंदा त गुमराह कोन थींदा। अल्लाह जे महबूब फरमायो अहदुहुमा अअज़म मिनल आख़िर, पाण फरमायो हिकिड़ी ॿी खां वॾी, हिकिड़ी ॿी खां वॾी, यानी केतिरो शान बयान कजे, केतिरो शान बयान करे, हिकिड़ी ॿी खां वॾी। हिकिड़ो क़ुरान चुप आहे, ॿियो क़ुरान ॻाल्हाईंदड़ आहे। हिकिड़ो क़ुरान शरीफ़ चुप क़ुरान शरीफ़ आहे ऐं ॿियो क़ुरान शरीफ़ ॻाल्हाईंदड़ क़ुरान शरीफ़ आहे। अल्लाह जे हबीब फरमायो उन में हिकिड़ी शइ किताबुल्लाह, अल्लाह जो किताब, अल्लाह जो ऐं अल्लाह जो किताब जा हाबलुन ममदूदुन मिन समाए इलल अर्द। सुभान अल्लाह, आहे जेको आसमान खां लटकंदड़ आहे ज़मीन ताईं। इहो हिकिड़ी शइ ऐं अॻिते पाण फरमायो में इतरती अहल बैती, इतरती अहल बैती, ऐं अॻिते पाण फरमायो वलन यतफरका हत्ता यरदा अलैहिल हौज़। इहो जुमलो बि क़ाबिल गौर आहे। पाण फरमायो इहे ॿई अलॻि कोन थींदा। बेशक कुरान ऐं मौजूद अहल बैती अलॻि कोन थींदा। जेकॾहिं अकेलो किथे कुरान आहे, अकेलो किथे कुरान आहे त पंहिंजे बचन खे न पढ़ायो, अकेलो अहल बैत खां अलॻि बेशक उते कुरान न पढ़ो। ऐं इशारो ॾिसो केॾो शानदार आहे। ऐं किथे कुरान खां सवाइ कुरान मथे न आमिल ऐं कुरान खां मुंहुं मोड़ींदड़ पुठीरो जेकॾहिं मुंहिंजो अहल बैत आहे त उन खां बि परे वञो। छो? ॿई भेड़ा हूंदा त पोइ सही आहे, ॿई भेड़ा हूंदा। मुंहिंजो अहल बैत उहो आहे जेको क़ुरान सां गॾु हुजे, मुंहिंजो अहल बैत उहो आहे जेको ॻाल्हाईंदड़ क़ुरान हुजे। मूं वटि भेड़ा ईंदा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, या रसूल अल्लाह, जिंदाबाद अलॻि कोन थींदा। जेकॾहिं इन लफ़्ज़नि मथे गौर करियो त पूरो अक़ीदो पंहिंजो पाण सम्झ में अची वेंदो। कहिड़ो अक़ीदो किथे सही आहे? मुंहिंजा अता करबला जे मैदान में हुन पासे क़ुरान शरीफ़ हो, यज़ीदी आलिम हुआ क़ुरान शरीफ़ जा। सॼी फ़ौज जो कोई 22,000 फ़ौज हज़रत इमाम हुसैन से लड़ी रही हुई करबला जे मैदान, 22,000 हुई। उन में जा हाफ़िज़ क़ुरान जा हुआ, क़ुरान जा आलिम हुआ, क़ुरान जा मुफ़स्सिर हुआ, क़ुरान खे सम्झंदड़ हुआ, सभु कुझु। पर शायदि सम्झंदड़ लफ़्ज़ न इस्तेमालु करणु सुठो। आलिम हुआ, नमाज़ी हुआ, रोज़ेदार हुआ, ज़कात ॾींदड़ हुआ, हज कंदड़ हुआ, कलमा पढ़ंदड़ हुआ ऐं तमामु इस्लामी अहकाम सां जेको हिकदमि इस्लामी अहकाम जा पैकर हुआ, सभु कुझु हो। हिकिड़ो ई ॻाल्हि चओ, क़ुरान शरीफ़ हुते हो पर हुसैन न हो। इन करे उहो हक़ मथे न हुआ, हक़ मथे न हुआ। ऐं हिकिड़े पासे फरात नदीअ जे किनारे हिकिड़े पासे जेके चंद ख़ीमा, हिन पासे 22,000 लश्कर हो, 22,000 लश्कर जा ख़ीमा हुआ, शाही ख़ीमा हुआ, सोन जी ज़ंजीरनि वारा ख़ीमा हुआ। ऐं हिन पासे रंडूड़ियुनि वारा मामूली ख़ीमा हुआ, मामूली तंबू हुआ। उन जे अंदरि 82 ॼणा सॼा हुआ। ख़ादिम बि आहिनि, अहल बैत बि आहे, नंढड़ा बच्चा बि आहिनि, 6 महीननि जो अली असगर बि आहे ऐं
5 सालनि जी बीबी सकीना बा आहे ऐं तमाम नंढड़ा वॾा तमाम अहले बैत ऐं उन जा खादिम 82 गाना हिकिड़े पासे आहिनि 22,000 जो लश्कर ॿिए पासे क़ुरान हुते बि आहे क़ुरान हिन पासे बि आहे पर हक़ उनखे करार ॾिनो वियो जंहिं क़ुरान सां गॾु हुसैन हो सुभान अल्लाह हक़ ते उहो हुआ जंहिं क़ुरान सां गॾु हुसैन हो उहो हक़ ते हुआ हाणे इन खां असांखे इहो सबक़ हासिल करणु खपे क़यामत तक जंहिं क़ुरान सां गॾु हुसैन या हुसैन जो बचड़ो आहे उहो पासो हक़ ते आहे उहो पासो हक़ ते आहे अल्लाह जे महबूब फरमायो क़ुरान ऐं हुसैन गॾु को अलॻि कोन थींदा क़ुरान ऐं हुसैन गॾु रहंदा अलॻि कोन थींदा लेकिन अलॻि न थींदा करबला में इहो हज़रत इमाम हुसैन जो मिसाल पेश कयो अल्लाह जे महबूब जे इन लफ़्ज़ मथे पाण अमल करे ॾिसो अमल कर मुंहिंजे नाले चयो आहे हुसैन क़ुरान सां गॾु रहंदो मुंहिंजो अहले बैत क़ुरान सां गॾु रहंदो ऐं उनजो अमली सबूत पेश करियां थो अमली सबूत त इन करे अल्लाह जे महबूब फरमायो जे करे मुंहिंजे अहले बैत जो दामन पकड़े रखंदा त गुमराह कोन थींदा हाणे असांखे मोहबत करणी आहे अहले बैत सां छो मोहबत कंदासीं त दामन हथ में रहंदो ऐं मोहबत जो दामन छुटो त दामन बि छुटी वेंदो ऐं पोइ गुमराह थियण जो ख़तरो लॻी वेंदो आहे गुमराह थियण जो ऐं अल्लाह पनाह ॾे गुमराह थियण जो ख़तरो एॾो जेको सो हिन अॼु जे दौर में त अल्लाह पनाह ॾे वधी वियो हर मोमिन उनखे वधीक ख़ौफ़ पंहिंजे ईमान जे बचाइण जो हुअणु खपे ही त दौर 1400 साल पोइ आहे हज़रत इमाम हसन बसरी रहमतुल्लाह ताला अलैह बुखारी शरीफ की तालीक़ात में आयो है हज़रत इमाम हसन बसरी रहमतुल्लाह अलैह फरमायो त मूं अहिड़ा 30 खां वधीक सहाबा किराम ॾिठा जेके जेको सो मुनाफ़िक़त खां टिजंदा हुआ पंहिंजे ईमान जो बचाइण जो उनखे ख़ौफ़ अल्लाह जे रसूल जा सहाबी ईमान जे बचाइण जो ख़ौफ़ हूंदो हो त अॼु जे ज़माने में जॾहिं 14 साल थी विया त पोइ केतिरो ख़ौफ़ हुअणु खपे असांखे केतिरो ख़ौफ़ हुअणु खपे ही हदीस शरीफ अल्लाह जे महबूब जी आहे अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जेको मौजूद है कश्ती अहले बैत पाण फरमायो अला इन मसल अहले बैती फीकुम मसल सफीनते नूह मिन कौमिही मन रकेबहा नजा व मन तखल्लफ अनहा गरक जेको मुंहिंजा अहले बैत नूह जे हज़रत नूह नबी जी सफ़ीनो आहे कश्ती आहे जेको उन में सवार थी वियो उहो पार लॻे वेंदो ऐं जेको उन खां उतरी वियो उहो गर्क थी वियो अल्लाह जे रसूल फरमायो आहे हज़रत इमाम हाकिम निशापुरी रहमतुल्लाह ताला अलैह इन हदीस जे आख़िर में फरमाइनि था हाज़ा हदीस सहीह व सहीह असनाद ही हदीस मतलब इन जे बारे में